घोटकी पुलिस जी वॾी कामयाब कार्रवाई। एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खेतरान जी हिदायतुनि ते घोटकी पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। डीएसपी ओबावड़ो अब्दुल कादिर सुमरो जी अॻवानी में 8 थाणनि जी पुलिस जी वॾी नफ़री एपीसी चेन सां गॾिजी थाणो खेंजू रेती ओबावड़ो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जंहिं दौरान 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन वटां वॾी मिक़दार में बिजली जूं तारूं, बिजली जा खंभा, कटर, 5 चोरायल मोटरसाइकिलूं ऐं घणो सामान हथ आयो आहे। ऑपरेशन दौरान जवाबदारनि जे घरनि खे बायूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त घोटकी पुलिस जी वॾी कार्रवाई, वॾी मिक़दार में चोरी थियल सामान ऐं जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। घोटकी पुलिस जी कार्रवाई एसएसपी मोहम्मद अनवर खेतरान जी हिदायतुनि ते कई वई। डीएसपी ओबावड़ो अब्दुल कादिर सुमरो जी अॻवानी में 8 थाणनि जी पुलिस जी वॾी नफ़री एपीसी चेन सां गॾिजी थाणो खेंजू रेती ओबावड़ो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्त सर्च ऑपरेशन कयो, जंहिं दौरान 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया, जिन वटां वॾी मिक़दार में बिजली जा खंभा, तारूं, कटर, 5 चोरायल मोटरसाइकिलूं ऐं घणो सामान हथ आयो आहे।